सिंध जी तालीम जेको अगरि खुली ॻाल्हाइजे त बेड़ो गर्क कयो आहे उहो आहे सिंध जी जेका हुकूमत आहे उन। अस्सलाम वालेकुम, माई सेल्फ महक नूर सिंधी, यंग यूथ कॉम्पिटिटिव एक्टिविस्ट। हिन प्रोग्राम जे हवाले सां मूंखे पहिरीं त शुक्रगुज़ार आहियां सर सुहेल लाखो जी ऐं पूरे सुपीरियर जे जेको स्टाफ आहे उन्हनि जी जिन मूंखे हिते घुराए ऐं इज़त बख़्शी, ऐं तव्हांजी बि शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां यंग यूथ एक्टिविस्ट खे बूस्टअप करण जे लाइ उन्हनि जो इंटरव्यूज़ वग़ैरह करे ऐं उन्हनि खे हौसला अफ़ज़ाई ॾींदी आहियां। हिन प्रोग्राम जे हवाले सां इहो चवंदसि त जहिड़ा बि सुपीरियर जो सिटी ग्रामर हुजे या को बि स्कूल हुजे, असांखे स्कूल जीअं त सर सुहेल लाखो जो बिज़नेसिंग करे कोन हलाइणो आहे, असांखे ॾिसणो आहे तालीम खे। त सुपीरियर जी तालीम इन मां ज़ाहिर थिए पई जो उन्हनि जा ॿार जेके सिलेक्टेड थिया आहिनि उनखे ॾिसी करे असांखे इलाही तमामु घणी ख़ुशी थी जो हू ॿार जेके आहिनि पाकिस्तान जा सिर्फ़ु सुपीरियर जो नालो न रोशन कयो आहे, पाकिस्तान जा जेके डॉक्टर्स आहिनि उन्हनि में शामिलु थी करे हुननि पंहिंजो क़ौम जो नालो रोशन कयो आहे। सिंध जी तालीम जेको अगरि खुली ॻाल्हाइजे त बेड़ो गर्क कयो आहे उहो आहे सिंध जी जेका हुकूमत आहे उन। मेरिट ते लताड़ जेका कई वई आहे उहा सरेआम हुकूमत कई आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन, एमटीकेट, ईकीएट ऐं उन खां सवाइ जज लॉयर वग़ैरह में पहिरीं मेरिट हुई, लेकिन हिन वक़्तु असां ॾिसूं त मेरिट ते टोटली लताड़ कई वई आहे, जंहिंजे करे असांजा हज़ारे नौजवान जेके फुल ऑफ कॉन्फिडेंट एजुकेशन हुया, जेके इलाही होशियार हुया, उहे हिमत हाराए करे वेही रहिया आहिनि। इन तरीक़े सां लताड़ ॾी पई वञे। इहो जेको सिस्टम आहे इनखे तब्दील करण जे लाइ असां रिक्वेस्ट कंदासीं असांजे नौजवाननि खे त अॻियां अची करे उन सिस्टम खे तब्दील कराइनि। सिंध हुकूमत खे इहो ई पैगाम ॾींदासीं त लतीफ़ सरकार चयो आहे न त पंहिंजनि खे पंहिंजो ॾिसी पालियो, त उन हिसाब सां जेको आहे सिंध खे पंहिंजो करे ऐं उनखे तालीम खे सिंध खे उहे शयूं ॾियनि जेके हिन मुल्क में ॿियनि सूबनि खे ॾिनियूं वियूं आहिनि। पंजाब जी एजुकेशन असांजे साम्हूं आहे, केतिरी उन ते मेरिट ते बिल्कुलु बि लताड़ न आहे का, त उन तरह सां असांजी एजुकेशन खे बूस्टअप कनि, असांखे एजुकेशनली सपोर्ट कनि, एग्रीकल्चरली सपोर्ट कनि।